अफ़सोसनाक ख़बर आहे राज़ी देरो मां सां शेयर करे रहिया आहियूं। कच्चे में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो। ॿ बकरियूं बि मरी वियूं। ॻोठ फ्लो बंदर में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान अब्दुल रशीद खोड़ो फौत थी वियो। बिजली जे करंट लॻण सबबि ॿ बकरियूं बि मरी वियूं आहिनि। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ईद जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं आहिनि। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। राज़ी देरो वेझो कच्चे में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। ॻोठ फलू बंदर में बिजलीअ जो करंट लॻण सबबि नौजवान अब्दुल रशीद खोड़ो फौत थी वियो आहे। बिजली जो करंट लॻण सबबि ॿ बकरियूं बि मरी वियूं आहिनि। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो, जॾहिं त ईद जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे राज़ी देरो मां ख़बर ॿुधाए रहिया आहियूं, जिथे कच्चे में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे।